रवादारी सां हिक ॿिए जे नज़दीक अचण लॻा। मुसलमान सूफ़ी हिन मुल्क में शाह लतीफ़ जी सरकर्दगी हेठि मज़हब जे बुनियादी उसूल कसरत पुठियां वहदत जो प्रचार करे मुख़्तलिफ़ मज़हबनि जे कोलनि में मोहब्बत ऐं रवादारी पैदा कई ऐं बरेसगीर जे ॾह हिसनि वांगुरु सिंध में छूत छात जो को फ़र्क़ु ॻोल्हियो बि न वञे। मुंहिंजी सिंध जा धंधो सिंध पाकिस्तान सां गॾु हुअण करे केतिरा ई ख़तरा दरपेश आहिनि, जहिड़ो कि आबादीअ जो तवाज़ुन तब्दील थियणु मिसलन सिंध 57,131 चौरस मेल पखेड़ रखंदड़ मुल्क आहे। पाकिस्तान जे क़याम खां अॻु उन में 50 लख माण्हू आबाद हुआ, जेके हाणे वधी 5 करोड़ थिया आहिनि, जिन में भारत माण्हुनि जी आबादी लॻभॻि हितां जे असल रवाज़ जे बराबरि अची पहुती आहे। मुंहिंजा गैरतमंद साथियो, ज़मीन ते आदमशुमारी जे पार वधण इक़्तिसादी खुलट करे हितां जे असल माण्हुनि जो मयार ज़िंदगी इंतहाई किरल दर्जे ते पहुची चुको आहे। सिंध जूं ज़मीनूं, कारखाना, बंदरगाह, नौकरियूं, कुदरती वसीला, गैस, तेल सभु मर्कज़ पाकिस्तान जे नाले में पंजाब जे हवाले थियल आहिनि।